जी नासिम की तरफ अवां खे ॿुधाईंदा हलूं त लाहौर में मुल्क जो नामियारो कंपेयर तारिक अज़ीज़ लाडाणो करे पियो आहे। तारिक अज़ीज़ पीटीवी ते नीलाम घर प्रोग्राम खां मशहूरी माणी हुई। तारिक अज़ीज़ केतिरनि ई फिल्मुनि अदाकारी जा जोहर पिण ॾेखारिया। तारिक अज़ीज़ खे गले में तकलीफ़ हुअण सबबि अस्पताल दाख़िल कयो वियो। तारिक अज़ीज़ के ज़ाहिरी तौर ते का भी बीमारी न हुई। एक दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त लाहौर में मुल्क जो नामियारो कंपेयर तारिक अज़ीज़ लाडाणो कयो वियो आहे। हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूद आहे एंकर पर्सन ज़ोहेब ज़रदारी साहब। अस्सलाम वालेकुम सर। जी सर, अफ़सोस ऐं ॾुख जहिड़ी ख़बर आहे त मुल्क जो नामियारो कंपेयर तारिक अज़ीज़ लाडाणो करे पियो आहे। जी संजा बिल्कुल ही इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर है, वॾी अफ़सोसनाक ख़बर है। इन हवाले से पहिरियां तो पंहिंजे नाज़िरनि खे ॿुधायूं त पोइ इहो पियो ॿुधायो वञे त गुज़िरियल राति तारिक अज़ीज़ के गले में तकलीफ़ थी हुई, जंहिंखे फौरी तौर ते लाहौर जी अस्पताल में दाख़िल करायो वियो हुयो। उनजी फैमिली जो इहो चवणु आहे त पोइ ज़ाहिरी तौर ते उनखे का अहिड़ी वॾी बीमारी या का अहिड़ी तकलीफ़ न हुई, पर गले में थोरो तकलीफ़ हुजण जे करे उनखे राति दाख़िल करायो वियो, जेको कुझु देरि पहिरीं हाणे लाडाणो करे वियो आहे। ज़ाहिर आहे वॾी ॾुख जी ख़बर है। तारिक अज़ीज़ जो जेकॾहिं पाण प्रोफाइल ॾिसंदासीं त मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी इहा राय आहे त इन जहिड़ियूं कामयाबियूं जेके एज़ाज़ तारिक अज़ीज़ खे मिलिया उहे पाकिस्तान जे अंदरि शायदि ई वरी कंहिं ॿिए माण्हू जे नसीब में अचनि। उहो तारिक अज़ीज़ जॾहिं पीटीवी शुरू थी हुई पाकिस्तान जे अंदरि त पहिरियों शख़्स जेको टीवी ते नज़र आयो उहो तारिक अज़ीज़ हुयो, ऐं तारिक अज़ीज़ ई पहिरियों भेरो टीवी ते अचे करे इहो ॿुधायो हो त पाकिस्तान में अॼु खां टीवी हलण शुरू थी वही है। तो वो तारिक अज़ीज़ जो एज़ाज़ वरी कंहिं ॿिए माण्हू खे नसीब ही न थियणो आहे। तारिक अज़ीज़ 70 जे ॾहाके में पीटीवी सां नीलाम घर जे नाले सां हिकु गेम शो शुरू कयो, जेको पाकिस्तान जी तारीख़ जो पहिरियों गेम शो हुयो, ऐं उहो एॾो कामयाबु गेम शो हुयो जेको पीटीवी ते 40 सालनि ताईं हलंदो रहियो। ऐं मतिलबु एॾे वॾे अरसे ताईं शायदि कंहिंजो को प्रोग्राम हले, इहो यकीनन तारिक अज़ीज़ खे एज़ाज़ हासिल हुयो। तारिक अज़ीज़ शुरूआत रेडियो पाकिस्तान खां कई, पर पोइ जीअं ई पीटीवी जो हिते पाकिस्तान में हलाइण जो ऐलान हिकिड़ो प्रोग्राम रचियो त उन्हनि सभ खां पहिरीं इहो ई तारिक अज़ीज़ खे उन्हनि चयो त हिन, छाकाणि त तारिक अज़ीज़ जो आवाज़ ॾाढो ज़बरदस्त हुयो, हुनजे आवाज़ में हिकु जादू हुयो, तंहिंजे करे हुनखे पीटीवी इहो फ़ैसिलो कयो त सभ खां पहिरीं असां पीटीवी ते जंहिं शख़्स खे ॾेखारींदासीं उहो तारिक अज़ीज़ हुयो। तारिक अज़ीज़ वरी जॾहिं फिल्मनि जी दुनिया में आयो त हुन खोड़ सारियूं फिल्मूं एज़ ए हीरो या उनखां अलावा को एक्टर जे तौर ते बि हुन कामयाबु फिल्मूं पाकिस्तान जी फिल्म इंडस्ट्री खे ॾिनियूं। ऐं मूंखे यादि आहे त मूं हिकिड़ो दफ़ो हुनजो कंहिं टीवी ते इंटरव्यू ॿुधो हुयो त हुनजी हिकिड़ी फिल्म हुई जंहिंमें हुनजो डॉक्टर जो रोल हुयो, पर फिल्म जे आख़िर में ख़बर पए थी त उहो डॉक्टर ई विलेन हूंदो आहे। त उन में हिन विलेन जो रोल कयो, जंहिं ते तारिक अज़ीज़ ॿुधायो त मूं ते अवाम जेको आहे सो हुनखे पसंदि न कयो हुयो, ऐं हू चाहिनि पिया त तारिक अज़ीज़ हिन रोल में न हुजे हा, जंहिंखां पोइ हुन फिल्मुनि में कमु करणु छॾे ॾिनो हुयो। ऐं हुनखां पोइ हू जेको आहे मुसलसल पीटीवी सां लाॻापियल रहियो। ऐं हुनजी हिकिड़ी शइ जेको उनजे नीलाम घर प्रोग्राम जो जेको इंट्रो हूंदो उहो हर दफ़े प्रोग्राम में साॻियो इंट्रो हूंदो, ऐं उहो इंट्रो बि एॾो मक़बूल थियो जो पाकिस्तान जे उन वक़्तु हर माण्हू जी ज़बान ते उहो ई इंट्रो हूंदो हुयो त बोलते हुन हूंदो त शुरू है करता हूँ उस अल्लाह के नाम से, अहिड़े नमूने सां जेको इंट्रो हूंदो त बोलते सुनते कानों देखती आंखों को तारिक अज़ीज़ का सलाम पहुचे, मतिलबु अहिड़े क़िस्म जो जेको हुनजो इंट्रो हूंदो उहो एॾो मशहूरु थियो जो नंढा ॿार वॾा हर को उहो इंट्रो बि वठंदो। त अहिड़े क़िस्म जूं कामयाबियूं तारिक अज़ीज़ खे मिलियूं। ऐं तारिक अज़ीज़ जी ॿी कामयाबी आहे त 1997 में हुन सियासत में अचण जो फ़ैसिलो कयो, ऐं पहिरें ई दफ़े ई इलेक्शन में हू बीठो, ऐं 1997 में हू MNA तौरु कामयाबु थियो ऐं असेंबली में पहुतो। ऐं असेंबली में बि उन साॻे गरजदार आवाज़ में जहिड़े नमूने सां प्रोग्राम कंदो हुयो उहो ई साॻियो असेंबली में बि हू ॻाल्हाईंदो हुयो। ऐं 1997 खां 1999 ताईं हू असेंबली में मेंबर रहियो। त हिकु वॾो नुक़सानु आहे असांजी पाकिस्तान जी असांजी इंडस्ट्री जो, फिल्म इंडस्ट्री जो चऊं, असांजी जेका टीवी इंडस्ट्री जो हिकिड़ो तमामु वॾो ख़ाल आहे, यकीनन इहो भरिजी कोन सघिबो। ऐं मां सम्झां थो त तारिक अज़ीज़ असां जेके बि टीवियुनि में कमु कंदड़ या टीवियुनि खे ॾिसंदड़ जेके बि माण्हू उन ॾहाके खां वठी हिन वक़्तु ताईं जेके बि रहिया आहिनि उन्हनि सभिनी जो आइडियल हुयो। जी ज़ोहेब ज़रदारी साहब, वॾी महिरबानी अवांजी टाइम ॾियण लाइ। नासिन अवांखे ॿुधायूं त वाक़ई अफ़सोस ऐं ॾुखोईंदड़ ख़बर आहे। पाकिस्तान जो हिकु वॾो लॉस आहे। पाकिस्तान जी एज़ाज़ी शख़्सियतुनि मां हिकु शख़्सियत हुई।